नाज़रीन, सालेपट वेझो आरडी 202 वटां सालेपट ऐं सांगड़ हैदराबाद कराची खे मिलाईंदड़ रोड पाणीअ हेठि अची वियो। मुसाफ़िर मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वधीक पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर नवाब मीराणीअ जी हीअ रिपोर्ट। असां मौजूद आहियूं आरडी 202 वटि, जाते जेको आहे सो सालियापट ऐं हैदराबाद कराची खे मिलाईंदड़ रोड आहे, जेको मुकमल तौर ते कटियल आहे, जाते दरियाई ॾेख ॾेई रहियो आहे रोड ऐं माण्हू मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त केतिरियूं गाॾियूं जेको आहे सो हिते रोड ते फाथल आहिनि ऐं इंतिज़ामिया कंहिं बि क़िस्म जो पाणी कढण जी कोशिशि न आहे कई। हीउ पाणी जेको आहे सो दरियानि जो ॾेख ॾेई रहियो आहे। ईंदड़ वेंदड़ माण्हू सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं इंतिज़ामिया खे पिटूं ऐं पाराता ॾेई रहिया आहिनि। असां ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं, हुननि जो छा चवणु आहे। जल्दी थी आहियो हिते हुकुमरान जेके नथा ॾिसनि, हे जेकी आहे कल्ह खां वठी गाॾियूं हिते किरियूं आहिनि। कल्ह टाला आया आहिनि, उहे किरिया आहिनि। आवाम हिते परेशान आहे। तकलीफ़ से वॾी आहे। ॿार बच्चो जेको आहे पंधु थो वञे, पुसंदो पाणी मां थो वञे, ॿियो हाणे छा कयो। इन खां वधीक तकलीफ़ अञा की थींदी आहे। असांजा घर किरी पिया आहिनि, का शइ न बची आहे, त बि अचनि कोई कोन थो अचे। असांजे लाइ वयल आहे त बड़ा को धणी थोरी कोन्हे। वोटनि लाइ सभु सीटिया भॻा ईंदा आहिनि असां वटि। असांजे को माण्हू ई न आहे, कोई माना आवाम जे लाइ को बि कान्हे। भई वोटनि जे लाइ डुक भॻा बीठा। अब वोट असांखे ॾिजां, अॼु खां बाद वोट असां वटि कोन अथनि। असांजो पाणी कढाइनि त ठीकु आहे, असां ॿुॾो था वेठा हिते। माण्हुनि जो इहो बि चवणो त असां वटि कोई बि हिन महिल ताईं जेको आहे सो लड़ी न आयो। छो त सोचियो वञे हीउ रोड हिकु वॾो रोड आहे, को लिंक रोड न आहे। हीउ रोड जेको आहे सो मुख़्तलिफ़ उमरकोट, कराची, हैदराबाद, नंगर पार्कर खे मिलाईंदड़ रोड आहे। सांगड़ मां केतिरियुनि सिटियुनि जी ॻाल्हि कयां, हीउ मिलाईंदड़ रोड आहे ऐं इंतिज़ामिया जेको आहे सो कोई बि हिन महिल ताईं पाणी कढण जी कोशिशि न कई आहे। इंतिज़ामिया खे खपे त हिन रोड जो जेको आहे सो मुकमल तौर ते पाणी कढियो वञे, रोड खे जेको आहे सो आजो करायो वञे। कैमरामैन दिलदार मीराणी सां गॾु नवाब मीराणी, SS न्यूज़, सालियापट। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।